टंडो बागो शहर में सिंध मेमण इताद सिटी टंडो बागो जनरल सेक्रेटरी वकील अब्दुल मजीद जी ऑफिस ते हमलो कंदड़ जवाबदार पारा वकील ते तशद्दुद ऐं संदसि ऑफिस में पियल कागज़ फाड़े फरार वाक़े जो केस दाख़िल। टंडो बागो शहर में अखियुनि जी ख़ैराती अस्पताल साम्हूं क़ाइमु थियल ऑफिस में वकील अब्दुल मजीद मेमण कोर्ट जे केसनि जे सिलसिले में संदसि ऑफिस में वेठल हो त शहर जे सरपुस्त नौजवान अफ़ज़ल जत वकील अब्दुल मजीद मेमण जी ऑफिस में दाख़िल थी करे वकील अब्दुल मजीद मेमण ते हमलो कंदे संदसि ऑफिस में कोर्टनि जे हवाले सां पियल ज़रूरी कागज़ फाड़े फरार थी वियो। मज़ामत करण ते मज़कूरा जवाबदार वकील अब्दुल मजीद मेमण ते तशद्दुद पिणु कयो। ॿिए पासे वकील अब्दुल मजीद मेमण जे फ़रियाद ते टंडो बागो पुलिस वाक़े जो केस दाख़िल कयो। असां टंडो बागो पुलिस खां घुर था करियूं जवाबदार अफ़ज़ल जत खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में सिंध मेमण इताद तालको टंडो बागो जी तरफ़ां सुभाणे शाम टंडो बागो में एहतिजाज कयो वेंदो।